नाज़रीन, डिग्री कॉलेज जी हासिलात लाइ नारा नीट्स डिग्री कॉलेज जी टीम तहरीक शुरू कर छॾी आहे। तहरीक में सिविल सोसाइटी शहरिन, सिंधी अदबी संगत, चूंडको, स्टे फाउंडेशन ऐं सब बार नारा समेत मुख़्तलिफ़ तंज़ीमूं भी शामिल थी वयूं आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे पीराणो साहिल बमरो। चवणी आहे त इल्मु रोशनी ऐं जहालत ग़ुलामी आहे, त पोइ सिंध हुकूमत नारा वासिन खां इल्मु वारो हक़ खसे, ग़ुलामी वारी जहालत तरफ़ छो धिके रही आहे। सिंध हुकूमत हिक तरफ़ त सिंध असेंबलीअ में हर तालके में डिग्री कॉलेज ॾियण जा बिल पास कराए रही आहे, त ॿिए तरफ़ सख़्तु अवामी रद्द अमल साम्हूं अचण बावजूदि नारे तालके खे डिग्री कॉलेज खां महरूम रखी अलाए कहिड़ो इंतकाम वठी रही आहे, या इक़्तिदारी ऐवाननि में वेठल हुक्मराननि खां नारो तालको विसरी वियो। तलीम जहिड़ी बुनियादी हक़ वारी महरूमियत ते केरु थो किथे ख़ामोश वेही सघे। नारा तालके में सिर्फ़ु हिकु त हायर सेकेंडरी स्कूल चूंडको आहे, पर उन में हिकु बि सब्जेक्ट स्पेशलिस्ट न आहे। उन बावजूदि उन में सवें शागिर्द पढ़ी रहिया आहिनि। अमले जो न हुजण वारो कोताही अलाए कंहिंजी आहे, उहो हिकु अलहदा सवाल आहे। सिंध में वॾी पकड़ रखंदड़ नारा तालके में डिग्री कॉलेज वारी सहूलियत न हुजण ऐं हासिलात लाइ हाणे नारा नीट्स डिग्री कॉलेज जी टीम जे नाले सां हिकु प्लेटफॉर्म जोड़ियो वियो आहे, जंहिं प्लेटफॉर्म तां हिकु भरपूर आवाज़ उथारियो पियो वञे। तालके नाले में डिग्री कॉलेज न हुजण जे करे हज़ारे शागिर्द जेके हायर सेकेंडरी स्कूल्स में पास आउट कनि था, उहे ग़रीब आहिनि, अफोर्ड नथा करे सघनि। जेका तालीम आहे उहा अधु में था छॾे। मुख़्तलिफ़ जेके नियाणियूं आहिनि उहे फस्ट स्टैंडर्ड जा जेके क्लासिस नथियूं कनि, छाकाणि त असां जेके हायर सेकेंडरी स्कूल आहे उहो फंक्शनल न आहे। तंहिंजे करे असां सिंध हुकूमत खे मुतालबो था कयूं। अॻ में असां पंहिंजा इख़्तियार रिकॉर्ड कराए चुका आहियूं त तालके नाले खे हिन वक़्तु डिग्री कॉलेज जी अशद ज़रूरत आहे। असांखे डिग्री कॉलेज ॾिनो वञे। जेकॾहिं असांखे डिग्री कॉलेज न ॾिनो वियो त असां पंहिंजी तहरीक खे अञा बि तेज़ कंदासीं। ट्विटर ट्रेंड खां पोइ अॼु असां फिज़िकली हिते प्रेस क्लबनि ते हाज़िर थिया आहियूं। जेकॾहिं न कयो वियो त असां धरना हणंदासीं, एतिजाजी तहरीक खे अञा बि तेज़ कंदासीं ऐं पंहिंजो हक़ वठी रहंदासीं। सिंध हुकूमत खां, एजुकेशन मिनिस्टर खां, सेक्रेटरी एजुकेशन खां डिमांड आहे, गुज़ारिश आहे त असांजे जेको देरीना मुतालबो आहे नारा नीट्स डिग्री कॉलेज त जल्द जल्द बहाल कयो वञे ऐं हुनखे दाख़िला ॾिनी वञे। असांजे तालके नारे खे मसलसल बुनियादी हक़नि खां महरूम कयो थो वञे। उन मां असांजो जेको तालीम जो जेको बुनियादी हक़ आहे उहो असांजे पाकिस्तान जो आइन बि असांखे उनखे महफ़ूज़ कयो वेठो आहे, पर मसलसल जमहूरी हुकूमत हूंदे बि असांखे हिन हक़ खां महरूम कयो वियो। असां वटि जेको नारे तालके में डिग्री कॉलेज जो न हुजण बि हीअ हुकूमती लापरवाही आहे। असांजी हीअ जेको एहतजाज आहे, जो सॾ आहे, काल आहे, उहा असांजी डिग्री कॉलेज लाइ इक़्तिदारी ऐवाननि ताईं डिग्री कॉलेज जी हासिलात लाइ उथारियल आवाज़ नेठि पहुची वियो। हुक्मराननि जे हुकुम ते रीजनल डायरेक्टर कॉलेज सखर प्रोफेसर गुलाम सरवर अब्बासी नेठि नारे तालके पहुतो, जंहिं डिग्री कॉलेज जे हवाले सां आवाज़ न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे वरी हीअं चयो आहे। डिग्री कॉलेज खे खोलण जे हिसाब सां आया हो ऐं उन लाइ ख़ासि असांखे जेको आहे एजुकेशन मिनिस्टर ऐं कॉलेज एजुकेशन जो जेको सेक्रेटरी आहे उन ख़ासि हिदायतूं ॾिनियूं त जेतिरो जल्द थी सघे इन इलाइक़े खे विज़िट करे कॉलेज जी फिज़िबिलिटी ठाहे त जीअं असां कॉलेज खोले सघूं। हाणे ॾिसणो इहो आहे त हिन हलंदड़ तहरीक जो सिंध हुकूमत अमली तौर ते नोटिस वठी नारे तालके जे रहवासियुनि खे पंहिंजे बुनियादी तलीम वारे हक़ जे सही नमूने हासिलात लाइ नारे तालके में डिग्री कॉलेज जो ऐलान बाज़ाब्ता तौर कॾहिं थी करे। कैमरा टीम सां गॾु पीराणो साहिल बमरो, आवाज़ टीवी न्यूज़, नारो।